खे ऐं जॾहिं जट तोते हुकुमरान थींदा, जॾहिं जट तोते हुकुमरान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। ऐं शियो बुकाफर सुन्नी बुकाफर मस्जिद मझां अहिड़ा ऐलान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। सत्यानाश क़ौमुनि जो थींदो आहे तॾहिं, सत्यानाश क़ौमुनि जो थींदो आहे तॾहिं लेखक मुबल्लिग बि दरबान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। जॾहिं मान मुनसिफ़ न कुर्सीअ जो रखंदा, जॾहिं मान मुनसिफ़ न कुर्सीअ जो रखंदा त रिश्वत सिफारिश जा तूफ़ान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। जॾहिं हक़ इंसाफ़ जूतनि सां छुॾिजे, जॾहिं हक़ इंसाफ़ जूतनि सां छुॾिजे, जॾहिं मुल इज़त सदो नान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। ऐं पहिराण तस्बीह ऐं हाजी निमाज़ी, पहिराण तस्बीह ऐं हाजी निमाज़ी ॾाढ़ी हुजे पोइ मुस्लमान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। ऐं सॼो ॾींहुं घर में जे भञंदे खटोला, सॼो ॾींहुं घर में जे भञंदे खटोला, रुगो ॾींहं जा ख़्वाब महिमान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। जॾहिं अणपढ़ियो आहे उस्ताद बणबो, जॾहिं अणपढ़ियो आहे उस्ताद बणबो, पढ़ियल पेट ख़ातिर परेशान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। ऐं धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं, धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं, वरी वोट ॾींदड़ बि नादान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। खुशामद जी पुछड़ी बीमारी में फाथल बचा कीअं तुंहिंजा फने खान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। मतां धी पढ़ाई, मतां धी पढ़ाई जो गैरत न रहंदई, कमज़ोर एॾा जे ईमान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। ऐं कई माठ थींदे मुनाफ़िक ड्रिबाई, कई माठ थींदे मुनाफ़िक ड्रिबाई, ऐं तारीख़ में तोते अरमान थींदा। जॾहिं जट तोते हुकुमरान थींदा